अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां अब्दुल हकीम तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी टेक यूट्यूब चैनल। दोस्तों, जीअं तव्हां ॾिठो थंबनेल ते हाणे YT स्टूडियो में कहिड़ियूं सेटिंगूं आहिनि जेके पाण खे ऑन रखणियूं आहिनि या ऑफ रखणियूं आहिनि। कुझु नाला बि आहिनि जेके तव्हांखे माना सही तरीक़े सां रखणा आहिनि। ठीकु आहे दोस्तों, जेकॾहिं तव्हां नवां यूट्यूबर आहियो त तव्हांजे लाइ ख़ासि वीडियो आहे, ख़ासि करे आहे बि नवनि यूट्यूबरनि लाइ। त मां हाणे तव्हांखे कुझु स्क्रीन ते स्क्रीनशॉट ॾेखारियां थो या वरी उनजो वीडियो तव्हांखे ठाहे ॾेखारियां थो। ठीकु आहे, पोइ उन हिसाब सां मां तव्हांखे ॿुधाईंदो वेंदुमि त इनशाला तव्हां उहा सेटिंग कयो। ऐं मां बि कई आहे सेटिंग। इनशाला मुंहिंजा ॿियो चैनल आहे, उन ते इनशाला व्यूज़ हाणे ज़बरदस्त पिया अचनि। ऐं हाणे हीउ नओं चैनल आहे, हिन ते मां उहा सेटिंग ऑन कई आहे। इनशाला हाणे कुझु ॾींहंनि में मुंहिंजा व्यूज़ बि ईंदा ऐं सब्सक्राइबर बि वधंदा। ठीकु आहे दोस्तों, हाणे मां हलूं था स्क्रीन ते, कुझु वीडियो ठाहियो आहे उन ते तव्हांखे मां थोरो सम्झायां। ठीकु आहे दोस्तों। त दोस्तों हाणे पाण YT स्टूडियो खोलींदासीं। हाणे YT स्टूडियो खुलण वारो खुली चुको आहे। ठीकु आहे, उन में हाणे पाण हलंदासीं पहिरियों मथे पंहिंजे चैनल ते। ठीकु आहे, हिन खे ओके करे हाणे ॾिसो हिन में काफ़ी सारियूं सेटिंगूं आहिनि, पर पाण खे हणिणो आहे पेंसिल ते। ठीकु आहे, पेंसिल ते हणी करे हाणे ॾिसो 4-5 पेंसिल आहिनि। ठीकु आहे, हाणे मुंहिंजो जेको चैनल जो नालो आहे सिंधी टेक, ऐं ख़ासि जेको ही हैंडल आहे न, हिते बि तव्हांजो ख़ासि इहो ई नालो हुजणु खपे। ठीकु आहे, ऐं हिन ते वरी ॿियो कुझु माण्हू हणी छॾींदा आहिनि त पोइ इन जे करे बि व्यूज़ ऐं यूट्यूब हिन खे प्रमोट न कंदो आहे। ठीकु आहे, इहो बि लाज़मी माना सेम टू सेम हुजणु ज़रूरी आहे। उनखां पोइ चैनल जी आहे डिस्क्रिप्शन तव्हांजी माना जेको चैनल आहे तव्हांजो जहिड़े हिसाब जो आहे ओड़े हिसाब सां तव्हांजी हुजणु ज़रूरी आहे डिस्क्रिप्शन। उनखां पोइ आहे हेठां लिंक वारो ऑप्शन आहे ही, पोइ हिते तव्हां फेसबुक जी लिंक जो या टिकटॉक जी या इंस्टाग्राम जी कंहिंजी बि लिंक ॾेई सघो था। इन में को घणो इशू न आहे हीअ जेको मेन आहे न ऑप्शन, इहो ज़रूरी आहे, हिन खे खोलणो आहे। ठीकु आहे, हिन खे खोलियूं था। हाणे ॾिसो हीअ सेटिंग ॿई ऑन आहिनि, छा तव्हांजो बि ऑन आहिनि या न आहिनि, इहो तव्हांखे लाज़मी ॾिसणो आहे। हीअ उनखां पोइ हीअ आहे मोर सेटिंग्स, इन में वञिणो आहे पाण खे। ही मोर सेटिंग्स, हाणे पंहिंजो ऑल कंटेंट रिक्वायरमेंट हिन खे पाण ऑफ रखणो आहे फ़िलहालु। ठीकु आहे, ऐं हेठियों जेको आहे इन खे पाण ऑन रखंदासीं। तो इहा सेटिंग लाज़मी करणी आहे पाण खे। मुंहिंजो थियलु आहे ऐं अव्हांखे मां ॾेखारियां थो। हाणे हीअ जेकॾहिं हिते रखंदासीं त माना एतिरो ख़ासि मज़ो न थींदो। हाणे हिन खे हिते रखिणो आहे। ठीकु आहे, मुंहिंजो थियलु आहे, सेव बि थियलु आहे। इनशाला तव्हांखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। पोइ हेठि हीअ सेव बटण ऑन थींदो, पोइ हुनखे सेव करे छॾींदासीं। ठीकु आहे दोस्तों, पोइ सेटिंग पंहिंजी इहा हुई। इनशाला सभिनी खे सम्झ में ईंदी ऐं इनशाला व्यूज़ बि तमामु जल्द अचणु शुरू थींदा।